अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसो पिया इंसाफ न्यूज़ मां मुनीर हुसैन। सक़रंड खां रिपोर्टर क़ासिम ख़ासख़ेली जी रिपोर्ट मूजिब सक़रंड मां शागिर्दनि जो पैदल मार्च नवाब शाह रवानो। शागिर्दनि मसला हल करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध स्टूडेंट्स काउंसिल मर्कज़ पारां चौथी मार्च शागिर्द जदोजहद जे ॾिहाड़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुतालबा खणी गुलाम रसूल शेख असद खोसो अयाज़ परिहाड़ सैफ रिंद ऐं ॿियनि शागिर्दनि जी अॻवाणी में सक़रंड खां नवाब शाह ताईं पैदल मार्च कयो वियो। उन मौक़े ते शागिर्द अॻवाणनि मुतालबो कंदे घुर कई त तालीमी इदारनि में यूनियन बहाल करे इदारनि मां फोर्सिस खे नेकाली ॾिनी वञे ऐं खंभे गुम कयल शागिर्द आज़ाद करे समूरनि तालीमी इदारनि में हॉस्टलनि जी सहूलियत ॾिनी वञे ऐं हर सतह जी तालीम मुफ़्त कई वञे। उन खां अलावा जाली डोमिसाइलनि ते ॾिनल दाख़िलाऊं रद्द करे फेक ऐं जाली डोमिसाइलनि खे रोकण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। उन खां पोइ शागिर्द हिकु रैली जी सूरत में पैदल मार्च करे नवाब शाह लाइ रवाना थी विया।